नाज़रीन वाक़िया नासी नाड़े वारी वसीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान खान IMF सां मुआहिदो कयो त पेट्रोल 100 रुपया महांगो कयो वेंदो, पर हाणे मुल्क पेट्रोल अघनि में वाध बर्दाश्त न करे सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम ते बार विझण खां इनकार कयो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मिफ्ता इस्माइल चयो त इमरान खान हमेशा मुल्क बदिरां ज़ाती मुफ़ादनि खे तरजीह ॾिनी। इमरान खान AP अरब रुपया कर्ज़ वरितो जेको मुल्क खे वापसि करणो आहे। संदसि चवणु हो त इमरान खान हमेशा मुल्की तरक़ी में रंडक विझंदो आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च फराह गोगी खे बचाइण लाइ आहे। हुन चयो त IMF सां ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। IMF ॻाल्हियुनि जी आख़िरी मरहले लाइ जल्द दुआ वेंदी। नाड़े वारी वसीर चयो त शौकत तरीन जी दावाइनि ते खिलेंदी आहे। PTI हुकूमत मुल्क जो बेड़ो बुड़े छॾियो हो। ख़बर से शेयर कई पिया। नाड़े वारी वसीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान खान IMF सां मुआहिदो कयो त पेट्रोल 100 रुपया महांगो कयो वेंदो।